नाज़रीन, आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब ते हींअर मौजूदु आहे मिर्ज़ा शाह जो पीर सन फैज़ मोहम्मद चांडियो। नाज़रीन, हिकु ॻाल्हि वाज़े कंदो हलां त जेकॾहिं असां वटि को बि माण्हू ईंदो पंहिंजो बयानु ॾियणु, असां सहाफ़ी आहियूं, असां उन जो बयानु वठंदासीं ऐं हलाईंदासीं, माण्हुनि जे अॻियां रखंदासीं। कूड़ सच उन सां असांजो वास्तो न आहे, छो त हू अॻिलो पंहिंजी ज़बानी जेका ॻाल्हि कंदो उहो उन जो फ़ैल ऐं अमल हूंदो। चाचे फैज़ मोहम्मद जो चवणु आहे त ही कुझु ॾींहं हिकु हफ़्तो अॻु में जेको फ़ैसिलो कयो वियो उहो हथियारनि जे ज़ोर तां मूंखे उन में बयानु ॾियारायो वियो ऐं उन बयान सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। ऐं उन जे ॿिए ॾींहं ते मां अहिड़ो कसमनामो वञी लाड़काणे में बि ठहिरायो जेको कसमनामो फैज़ मोहम्मद जे हथ में आहे। ऐं उते लाड़काणे प्रेस क्लब ते बि हिन अहिड़ो बयानु ॾिनो, जिन अख़बारनि में हिन जो बयानु लॻो उहे अख़बारूं बि हिन वटि मौजूदु आहिनि। तो वधीक ही पाण फैज़ मोहम्मद वेठो आहे, असां उन खां पुछंदासीं, जी फैज़ मोहम्मद तव्हांजो मौक़िफ़ कहिड़ो आहे? साईं, मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे त मां 1980 में शाह गोदड़े खां टपड़ खणी लॾे मां मेहर शहर में अची मोहम्मद कासिम पिरोई खां जॻह वरिती, जेको पुराणी लिखियत मूं वटि मौजूदु आहे। हाणे 1980 खां जेके बिल बिजली जा आहिनि 1980 खां हींअर ताईं मां भरींदो थो अचां, गैस जा बिजली जा बिल मां भरींदो थो अचां। हाणे असांजा केस हलंदड़ आहिनि हाई कोर्ट लाड़काणे, हाई कोर्ट लाड़काणे मुख़्तियारकार रजिस्टर मुख़्तियारकार खे हुकुम ॾिनो, साल सॼो हाई कोर्ट केस हलायो आहे, मुख़्तियारकार खे हुकुम ॾिनई, इहे रजिस्टर थियल आहे सब स्टार वटि, जेको हींअर मौजूदु मां साम्हूं ॾेखारे सघां थो। हाणे 80 साल खां वठी हिन वक़्त ताईं मुंहिंजा ॿार वेठा आहिनि, हींअर ताईं मां 12 बचे वेठो आहियां, हिन वक़्त में मुंहिंजा ॿार रहनि था उन शहर में। 1980 खां वठी मां अचो, हाणे विच ते थोरो साईं ताब शाह चयो अचो त तव्हां मौजूदु अचे त मां तव्हांजो फ़ैसिलो करे छा था कयूं। मजबूरन मूंखे वञिणो पियो। उते जो मां ॾिस त रिवाल्वर साईं इल्ताफ़ शाह जो नौकर मुंहिंजे साम्हूं झॾी सीने ते बीठो कि हाणे हिकिड़ी ॻाल्हि कर, तूं चओ त मां इहे कूड़ा कागज़ ठाराया आहिनि, इहा ग़लति कागज़ आहिनि, इहा साईं इल्ताफ़ शाह जी जॻह आहे, ऐं जे न त अॼु घर मोटी न वेंदे, अॼु तोखे क़तलु करे छॾींदासीं, तूं इहो बयानु कर त मां जा इहा इल्ताफ़ शाह जी जॻह मुंहिंजी जॻह न आहे। हाणे साईं मां पिस्तौल जो मां पुराणे 80 वरे हींअर उमिरि आहे, पिस्तौल खणी मुंहिंजे सीने ते रखनि पिया, पोइ उन खां पोइ ते मूंखे मजबूर न पंहिंजी मौत सम्झी मां पंहिंजो हो कयुसि। मां चयो मां अॻिते वधी वियुसि लाड़काणे, उते मां बयानु प्रेस क्लब ते ॾिनो ऐं उते कसमनामो ॾिनो जेको मुंहिंजे साम्हूं आहे। मूंखे पिस्तौल साम्हूं रखी मूंखे फैज़ मोहम्मद, हिकिड़ी ॻाल्हि त जॾहिं फ़ैसिलो थियो हिते मेरठ में, त फ़ैसिले में माण्हू ॿिया बि घणा हुया, शायदि सहाफ़ी बि हुया, ॿिया मौजूदु शहर जा माण्हू बि हुया, उन्हनि जे अॻियां साईं जे मुलाज़िम तो ते पिस्तल ताणियो, इहो कीअं? माण्हुनि पोइ ॿिए कंहिं इतराज़ न कयो? साईं, इहे जेके बि माण्हू मौजूदु आहिनि, इहे ख़ासि मेहर शहर जो इल्ताफ़ शाह को थोरी ॻाल्हि न आहे, वॾी सियासी ताक़त थो रखे। टोटली माण्हू साईं इल्ताफ़ शाह जा हुया, जेके बि मौजूदु हुआ उहे इल्ताफ़ शाह जा। नाज़रीन, असां हींअर फैज़ मोहम्मद जेको असांजी प्रेस ते आयो, ऐं असांजो उसूल आहे असांजी प्रेस जो, ऐं त केर बि अचे उन जो बयानु असांखे हलाइणो आहे। कूड़ सच उन जो पंहिंजो अमल आहे, उन जो पंहिंजो फ़ैल आहे। हींअर फैज़ मोहम्मद असांजे प्रेस ते पंहिंजो बयानु ॾिनो आहे, असां उन जो बयानु उन जी ज़बानी तव्हांजे अॻियां रखियो आहे त हफ़्तो अॻु जेको फ़ैसिलो थियो हुयो उन फ़ैसिले खे ई नथो मञे ऐं चवे थो त उहो फ़ैसिलो मूंखां हथियारनि जे ज़ोर ते वरितो वियो, ऐं जेको कुझु मूं ॻाल्हायो त मूं कागज़ जाली ठहिराया हुया, ऐं हीअ प्रॉपर्टी जेका आहे साईं अल्ताफ़ शाह जी आहे,
अहिड़ो बयानु मूं खां ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते वरितो वियो ऐं उन जे ॿिए ॾींहं ते मां इहे कसमनामो लाड़काणे में वञी ठाहिरायो ऐं लाड़काणे प्रेस क्लब ते बि मां अहिड़ो बयानु ॾेई आयो आहियां जेको मुख़्तलिफ़ अख़बारुनि में बि लॻी चुको आहे ऐं इहे अख़बारूं बि साईं असांजो फैज़ मोहम्मद उहे अख़बारूं बि असां वटि खणी आयो, हीअ दस्तावेज़ बि असां वटि खणी आयो ऐं हिन जेको बयानु ॾिनो उहो बि असां नाज़रीन जे अॻियां रखियोसीं।